वतन न्यूज़ रखे आपको बाखबर। जी नाज़रीन, कलोई में असीं तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त जीअं त गवर्नमेंट हाई स्कूल कलोई जे स्कूल में कश्मीर सां यकजहती तौर ते उस्तादनि पारां प्रोग्राम रखियो वियो। प्रोग्राम में उस्तादनि ऐं शागिर्दनि तक़रीरूं कयूं। उन सिलसिले में स्कूल जे प्रोग्राम में सियासी समाजी अॻुवाननि ऐं सहाफ़ियुनि पिणु शिरकत कई। उस्तादनि जो चवणु हो त कश्मीर जो मसइलो हल न थियो त पूरी सिंध में रैलियूं कढियूं वेंदो। उस्तादनि ऐं शागिर्दनि जो चवणु हो त असां मोदी खे इहो पैगाम ॾियणु था चाहियूं त कश्मीर असांजा भाइर आहिनि, असीं ज़ुल्म हरगिज़ बर्दाश्त न कंदासीं। तेसिताईं असांजो स्कूल जूं रैलियूं कढियूं पियूं वेंदियूं। कपूर रसूल मोहम्मद हसन, रेडियो वतन न्यूज़ कलोई। हिकु मक़सद लाइ गॾु थिया आहियूं त असांखे कश्मीरनि सां इज़हार मोहबत जो ॾींहुं आहे, यानी ॿधी जो ॾींहुं आहे, उन्हनि सां एके जो ॾींहुं आहे, यकजहती जो ॾींहुं आहे। हीअ 72 साल पुराणी तारीख़ आहे जंहिंजा वर्क कारा थी विया आहिनि। इंडिया जी गवर्नमेंट मक़बूज़ा कश्मीर ते जिते हसीन हिकिड़ो ख़ूबसूरत इलाइक़ो हुयो, जंहिंखे जन्नत जहिड़ो हिकिड़ो इलाइक़ो सॾियो वेंदो हो, पर बदकिस्मती इहा आहे जिते हुन ख़ूबसूरत इलाइक़े जे सरसब्ज़ी जे बदिरां उते रत जूं नदियूं अॼु वही रहियूं आहिनि। केतिरनि वञनि जा वर खसिया विया आहिनि, केतिरनि माइरनि जूं झोलियूं ख़ाली कयूं वयूं आहिनि, केतिरनि जा घर उजाड़िया विया आहिनि। पर इंडिया जी जेका बि गवर्नमेंट अचे थी, जेका बि अचे थी, बैन अल-अक़वामी सतह ते मुस्लिम कंट्रीज़ में केतिरा दफ़ा इहे मुआहिदा थी चुका आहिनि, पर उन्हनि मुआहिदनि खे केर बि मञण लाइ तयारु न आहे। पर पाकिस्तान जी अवाम, पाकिस्तान जी अफ़वाज, पाकिस्तान जी हुकूमत, पाकिस्तान जा उस्ताद, पाकिस्तान जा शागिर्द, पाकिस्तान जा हारी, असां सभई इहो चवणु चाहियूं था त मोदी नाअहल वज़ीर आज़म, मोदी एब्सेंट माइंडेड वज़ीर आज़म, मोदी नालाइक वज़ीर आज़म, मोदी कुतो मूं कंहिं डाइजेस्ट में पढ़ियो आहे, मूं कंहिं रिसाले में पढ़ियो आहे त हीउ बदनसीब जेको आहे एब्सेंट माइंडेड आहे। न हिन जो को दीन आहे, न हिन जो को धर्म आहे। जंहिं माण्हू जो दीन न आहे, जंहिं माण्हू जो धर्म न आहे, उनखे इंसानियत जो कहिड़ो क़दुरु हूंदो। असां उन मुजाहिदनि खे, असां पाकिस्तान जे अफ़वाज खे, असां उते जे अवाम खे, असां उते जे जवाननि खे, असां उते जे योधनि खे सलाम पेश करियूं था, जंहिं 5 लख बि माण्हू पंहिंजा शहीद कराया आहिनि, पर अॼु बि उहे पंहिंजे मौक़फ़ ते क़ाइमु आहिनि ऐं इहा चई रहिया आहिनि ऐं इहो ॿुधाए रहिया आहिनि त मक़बूज़ा जेको कश्मीर आहे उहो इंडिया जो न बल्कि हिकिड़ो पाकिस्तान जो हिसो आहे। असां पाकिस्तानी आहियूं, अॼु बि पाकिस्तान जो झंडो उते नमूदार आहे। गवर्नमेंट हाई स्कूल कलोई में कश्मीर जवाज़ यकजहती तौर ते प्रोग्राम रखियो वियो ऐं रैली करण जो ऐलान कयो। उन हवाले सां तव्हांजो वधीक छा चवणु आहे? कश्मीर में मुकम्मल तरह ज़ुल्म ऐं बर्बरत वारा कट थियल आहिनि। इंसानियत जेका आहे उहा पायमाल थियल आहे ऐं एतिरे क़दुरु जो साल खनि लाॻीतो कर्फ्यू नाफ़िज़ थियल आहे। नतीजे तौरु हज़ारे माण्हू बीमार पिया आहिनि, उनजो को इलाज जो मौक़ो कोन मिलियो वञे। खाद खुराक ख़तमु थी वई आहे। जेकॾहिं को माण्हू ॿाहिरि निकितो गोली जो निशान बणिजे थो, नतीजो इहो निकितो आहे त इंसानियत मुकमल तरह ख़तमु थियल आहे। तंहिं करे अक़वाम मुतहदा जे थ्रू इहा मसइलो हल थियणु खपे, पर जॾहिं मसइलो हल नथो थिए त जेके इंसानियत जा जज़्बा रखंदड़ माण्हू आहिनि उहे माण्हू लाज़मियत रोडनि ते निकिरी ईंदा। ऐं कलोई में जेको हीउ प्रोग्राम रखियो वियो आहे, आउं सलाम थो करियां हिननि कलोई जे माण्हुनि खे। गवर्नमेंट हाई स्कूल कलोई में कश्मीर वारे मसइले जे हवाले सां हिते कश्मीर यकजहती तौर ते प्रोग्राम रखियो वियो ऐं रैली बि कढण जो पिणु ऐलान करे छॾियो। उन हवाले सां वरी तव्हांजो छा चवणु आहे? अॼु असां जेको 10 डिसंबर जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं पाकिस्तान जे तरफ़ां, उहो कश्मीर सां यकजहती तौर ते मल्हाए रहिया आहियूं ऐं उन भाईजान अॼु 10 डिसंबर ते असां गवर्नमेंट हायर सेकेंडरी कलोई जे तरफ़ां हिकु सेमिनार मुनक़द कयो आहे। हिन सेमिनार जो मक़सदु आहे त कश्मीर जे अंदरि जेके ज़ुल्म थी रहिया आहिनि या नाइंसाफ़ी या बेवाजिबी थी रही आहे, उन जो नाइंसाफ़ियुनि खे ख़तमु कयो वञे ऐं पूरी दुनिया खे इहो पैगाम ॾिनो वञे, अक़वाम मुतहदा खे, ह्यूमन राइट खे ऐं सभिनी आलम इस्लाम के, इस्लामी ममालिक के, त अवां सभु पाकिस्तान जो साथ ॾियो
ऐं कश्मीर जे अंदरि जेको नाइंसाफ़ी ज़ुल्म थी रहियो आहे उनखे बंदि करायो। कश्मीर जे अंदरि जेको केतिरे ई वक़्त खां गुज़िरियल 4 महीननि खां कर्फ्यू लॻियल आहे उन कर्फ्यू खे ख़तमु कयो वञे। माण्हुनि जो ग़रीबनि जो कोड़नि जो बीमारियुनि जो अहसासु कयो वञे ऐं भारत सरकार जी मज़म्मत कई वञे। भारत ते बैन अक़वामी सतह ते प्रेशर विधो वञे भारत सरकार ते त जीअं हू कश्मीर जे अंदरि पंहिंजो ज़ुल्म बंदि करे, कर्फ्यू ख़तमु करे ऐं कश्मीर जे माण्हुनि खे आज़ादु करे ऐं उन्हनि खे पंहिंजो हक़ राय इरादत ॾिए। महिरबानी।